पाकिस्तान माशी मुश्किलात से आहिस्ता आहिस्ता निकलकर तरक्की और खुशहाली के रास्ते पर गामजन हो रहा है। हम ऐसे तमाम इदारों का जिसका अवामी खिदमत से दूर दूर तक कोई ताल्लुक नहीं, उसका खात्मा करें। आज मैं आपसे ये वादा कर रहा हूँ कि इंशाअल्लाह अगर हम सख्ती से अपने प्रोग्राम के ऊपर अमल पैरा हुए और जो हमने अहदाफ मुकर्रर किए हैं उसके ऊपर पूरी तरह हमने कमर कस ली, तो इंशाअल्लाह मियां मोहम्मद नवाज शरीफ ने जिस तरह 2017 में IMF को खैर बात कह दिया था, इंशाअल्लाह ये जो प्रोग्राम हम लेने जा रहे हैं ये शायद पाकिस्तान की तारीख में आखिरी IMF का प्रोग्राम होगा। उसके बाद हम फिर इंशाअल्लाह अपने पांव पे खड़े होंगे और तरक्की की दौड़ में अपने हमसाया ममालिक को पीछे छोड़ेंगे इंशाअल्लाह। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा खसारे महलन समूरा इदारा खत्म करण जो ऐलान संदसि चवण आहे त अवामी पैसे ते अयाशी न थींदी, हिक हिक पाई मुल्की तरक्की ते ख़र्च थींदी, मुल्क ते ॿार बणिजंदड़, समूरनि इदारनि खे ख़त्म कयो वेंदो, खानगान वारो अमल शफ़ाफ़ नमूने तेज़ कयो वेंदो। क़ौम सां वाइदो आहे त हीउ IMF जो आख़िरी प्रोग्राम हूंदो। मुल्क कर्ज़नि मां छुटकारो हासिल करे वञे इहो मुश्किल आहे, नामुमकिन नाहे। पाकिस्तान मुआशी ॾुखाइनि मां निकिरी तरक्की ऐं ख़ुशहाली जे रस्ते ते अची रहियो आहे। दहशतगर्द, बिजली, टैक्स चोर ऐं वधीक अघु वठंदड़ मुल्क जा दुश्मन आहिनि। मुल्क खे ॾेवाल थियण खां बचाइण लाइ सदर आसिफ अली ज़रदारी नवाज़ शरीफ रहनुमाई कई। महांगाई 38% मां घटि थी 11% ते अची वई आहे। व्याज जी शरह बि 22% मां घटि थी 20% ते अची वई आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में घटिताई कई वई आहे जेका काफ़ी नाहे। अवाम खे वधीक रिलीफ फराहम करण जी कोशिश कई पई वञे। माज़ी खे ॾिसी रोअण जो को बि फ़ाइदो नाहे। अवाम जूं नज़रूं हुकूमत ते आहिनि। ॾिसणो आहे त पाकिस्तान जो विञायल मक़ाम कीअं वापसि आंदो वञे। 3 लख नौजवाननि खे हर साल चीन मां IT जी तरबियत ॾियारी वेंदी। मियां साहब ने कहा कि ये पैसे हम आपको 30 जून तक देंगे, नहीं आए और अब वो नहीं आए, नहीं आएंगे, नहीं तो हम आसरे में थे। लेकिन अब उन्होंने कहा ये है और ये बजट फेडरल PHDP अगर आप निकालेंगे तो 30 अरब रुपए मुख्तस किए हैं स्कीम के लिए फॉर 2024-25 और ये वादा किया है कि बाकी 20 अरब रुपए 2025-26 के पहले 6 महीने में देंगे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां मुआशी तरक्की जो टारगेट हासिल न करण जो एतिराफ़, बजट में का बि नई स्कीम शामिल न करण जो ऐलान संदसि चवण आहे त सिंध जी तरक़ियाती बजट सभ खां वधीक आहे। पुराणियूं स्कीमूं मुकमल करण ते ध्यानु हूंदो। नए माली साल में सिंध रेवेन्यू बोर्ड जो टारगेट 350 अरब रुपयनि जो हूंदो। बजट में बरसाती बोर्ड मुतासिरनि जी बहाली लाइ कदम खयां विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ बरसाती बोर्ड मुतासिरनि लाइ रक़म ॾियण जो वाइदो कयो पर अमल न थी सघियो आहे। तरक़ियाती टारगेट ज़रूर हासिल कया वेंदा। GDP बाबति वफ़ाक़ी सरकार सां भरपूर सहकार कयो वेंदो। निगरान हुकूमत जे दौर में तरक़ियाती कमनि जी रफ़्तार सुस्त थी। सिंध खे बि मुल्क जो हिसो सम्झणु घुरिजे हा। PP खे अवामी ख़िदमत जे बदिले वोट मिलंदा आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत सोलर ज़रिए मुफ़्त बिजली ॾियण लाइ रक़म रखी वई आहे। हर 5 सालनि खां पोइ नओं NFC अवार्ड अचणु घुरिजे। ग्रीन डेमोक्रेटिक अलायंस बजट खे अंगनि अखरनि जी हेराफेरी करार ॾेई छॾियो। डॉक्टर सफदर अब्बासी जो चवणु आहे त बजट में रुगो टैक्स लागू करे अवाम खे को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे। NFC अवार्ड ज़रिए सिंध जा रुगो 20,000 अरब फिरिया विया आहिनि। का बि नई स्कीम शामिल न कई वई आहे। कणिक जो बम्पर फसल लहण बावजूदि आबादगारनि खे को बि रिलीफ न मिलियो आहे। हज जे सभ खां वॾे रुकने वक़ुफ़ अरफा जी अदायगी मस्जिदुल हराम जे इमाम शेख माहिर बिन हमद हज ख़ुतबो ॾींदे चयो आहे त अल्लाह ते तवकल कंदड़नि खे दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी मिलंदी आहे। शैतान जे धोखे वसवसनि खां पाण खे महफ़ूज़ रखो। अल्लाह ताला इंसान खे पंहिंजी इबादत लाइ पैदा कयो। अल्लाह ताला खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ नाहे। माण्हुनि खे मुसीबतुनि ऐं फ़साद खां परे रहणु घुरिजे। अवाम हिक ॿिए जे हक़नि जो एहतराम करे। इस्लाम अमानत में ख़यानत करण खां रोकियो आहे।
आख़िरी ईद में बाक़ी हिकु ॾींहुं रहिजी वियो। माल पिड़ियुनि में पीह वधी वई। महांगाई सबबि माल जी ख़रीदारनि ऐं वापारनि में तकरार। छुरियुनि ऐं कातनि तोड़े ढोरनि खे सिंगारण जा स्टॉल क़ाइमु। कासाइनि बि पंहिंजे अघनि में इज़ाफ़ो करे छॾियो। ट्रांसपोर्ट भाड़नि में रिकॉर्ड इज़ाफ़ो। पंहिंजे अबाननि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर ॻरा भाड़ा भरण ते मजबूर। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अकील अहमद अब्बासी जो चवणु आहे त सिंध में अदलिया ते कंहिं बि क़िस्म जो दबाव नाहे। दवा जूं कुझु शिकायतूं मिलियूं जेकी ग़लतफ़हमी साबित थियूं आहिनि। इलेक्शन जी दरख़्वास्तुनि में कंहिं बि क़िस्म जो दबाव नाहे। जज जी बदिली रोस्टम तहत कई वेंदी आहे। इदारनि जे कम न करण सबबि माण्हू परेशान आहिनि। अवाम जी आख़िरी उम्मीद अदलिया आहे। मातहत अदलिया में सहूलियतुनि जी खोट आहे। ज़िलई अदालतुनि जे जजनि वटि रिहाइश बि नाहे। लाहौर हाई कोर्ट में वकीलनि जे दाख़िल थियण ते पाबंदी जो वाक़ियो अफ़सोस जोॻो आहे। वकील दहशतगर्द न पर आईन ऐं कानून जा मुहाफ़िज़ आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ प्रोटेक्शन बिल ते हिमायत जी ख़ातिरी कराई आहे। हर माण्हू खे आईन ऐं कानून ते अमल करणो पवंदो। जमहूरी अमल खे कंहिं बि सूरत में नुक़सान पहुचण न ॾींदासीं। असां तकलीफ़ूं बर्दाश्त करण बावजूद जमहूरी अमल खे को बि नुक़सान न पहुचण ॾिनो। कानून वारो वज़ीर आज़म नज़ीर तारड़। सांगड़ में डाची जी जंग वढण जो वॾे वज़ीर मुराद अली शाह नोटिस वरितो। सरकारी फरियाद ते वाक़े जो केस दाख़िल। 5 ॼणा गिरफ़्तार। डाची जे मालिक तरफ़ां सरकारी फरियाद ते केस मथां बेएतमादी ज़ाहिर। संदसि चवणु आहे त पुलिस असुल जवाबदार वॾेरे गुलाम रसूल शर खे बचाइण चाहे थी। जवाबदार जो नालो न खणण लाइ मथनि ज़ोर भरियो वञे थो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह तरफ़ां शहरी बोर्ड रोकण लाइ मकानी इदारनि खे अलर्ट रहण जी हिदायत। बरसाती पाणी जी निकाली लाइ ज़रूरी मशीनरी जे इंतज़ाम जो हुकुम। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त 28 जून खां मुल्क में बरसातुनि जो इम्कान आहे। वॾे पैमाने ते बरसातुनि जी अॻकथीअ सबबि अर्बन फ्लडिंग जो ख़तरो आहे। ईद ते गंदु खणण ऐं ठिकाने लाइ इंतज़ाम हुअणु घुरिजे। मीरपुर माथेलो जे सहाफ़ी नसरुल्लाह गडानी क़त्ल केस जो जवाबदार वधीक 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। अदालत तरफ़ां जवाबदार असगर लुंड खे रिमांड मुकमल थियण खां पोइ ॿीहर पेश करण जो हुकुम। खैरपुट नाथन शाह वेझो मस्ताह लोडर रिक्शा में टक्कर सबबि 5 ॼणा फौत। औरतुनि ऐं ॿारनि समेत 18 ॼणा ज़ख़्मी। ॻोठ मुराद कोसो वेझो हादसे में शिकारपुर वासी शरीफा कोसो, हवा हसीना बहराम ऐं मोहम्मद अली कोसो दमधणी हवाले कयो। सखर सिविल अस्पताल जे जेल वार्ड मां ख़तरनाक कैदी फरार थियण जो केस दाख़िल। 3 एहलकार गिरफ़्तार। केस में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त जेल वार्ड में ड्यूटी कंदड़ पुलिस एहलकारनि खैरू तेगानी जे भॼण में मदद कई। पुलिस एहलकारनि कैदी जे साथियुनि खे जेल वार्ड ताईं पहुचायो। पुलिस एहलकारनि ॼाणी वाणी कैदीअ जे भॼी वञण जो इतला देर सां ॾिनो। लाड़कानी में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो बेदर्दीअ सां क़तल। नओं स्टाफ वटि कार सवार हथियारबंदनि जी फायरिंग में नूर मोहम्मद सियाल गोलियुनि जो खार। रोहड़ी में पुराने टोल प्लाज़ा वेझो घरू तकरार तां माउ ऐं धीउ क़तल। जवाबदार शेर अली बखराणी पंहिंजी भाॼाई नूर ख़ातून ऐं भाइटी ज़ाहिदा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। खानपुर वेझो अगवा थियल 2 ॻोठाणा बाज़ियाब थी घर पहुची विया। वारसनि में ख़ुशीअ जी लहर। इलाइक़े में चोॿोल आहिनि त मुगवी अब्दुल हमीद पहोड़ ऐं मोहम्मद साले पहोड़ जी बाज़ियाबी 10 लख भुंग एवज़ थी आहे। जोई वेझो मुबैना पुलिस मुक़ाबले में हिकु फोरू मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान दादू रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾे वठ में हिकु ॾोहारी मारिजी वियो। संदसि साथी फरार थी विया।
सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में करंट लॻण सबबि ॿ ॼणा फौत। मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में करंट लॻण सबबि ॿ ॼणा हयाती विञाए वेठा। ठारू शाह में फ़ोरियत नौजवान बिजली जो करंट लॻण सबबि फौत। मलीर में स्टील बिल्स जे बरतरफ़ कचनि मुलाज़िमनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो अॻवान जो चवणु आहे त इंतिज़ामिया ईद खां अॻु बरतरफ़ करे साणनि वॾो ज़ुल्म कयो आहे। वफ़ाक़ी सरकार खे इंतिज़ामिया जे ज़ुल्मनि जो नोटिस वठणु घुर्जे। अॻूणे क्रिकेटर शाहिद आफ़रीदी क़ौमी टीम में वॾियुनि तब्दीलियुनि जो इशारो ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त क़ौमी टीम जा 7 खां 9 रांदीगर ड्रॉप थी सघनि था। रांदीगरनि खे तॾहिं ड्रॉप करे सघिजे थो जॾहिं को मुतबादिल हुजे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हेडलाइंस तव्हां ॾिठियूं। तफ़सीली ख़बरुनि में भली का बुलेटिन जी शुरूआत कंदासीं हिन ब्रेक खां पोइ।